सिंध में अॼुकल्ह गर्मियुनि जी मौसम आहे ऐं अहिड़ी सूरत हाल में कुदरती शयुनि सां तयारु कयल जूस पी फ़ाइदा वठी सघजनि था ऐं इहे जूस ख़ासि तौर ते नेराणे पीअणु घुरिजनि। सभिनी खे ख़बर आहे त नेराणे जेका बि शइ खाधी ऐं पीती वञे उन जा फ़ाइदा वधीक हूंदा आहिनि। इन ॾिस में केले ऐं फूदने जो जूस बि वॾो फ़ाइदेमंद आहे। केले जो जूस ठाहिण लाइ 1 किलो 2 कप खीर ऐं अधु कप पाणी खपंदो ऐं उन में 3 फूदने जा पन ब्लेंडर में विझी घोटणा पवंदा त जूस तयारु थी वेंदो। इन खां पोइ जेकॾहिं अधु चमचो ऐं थोरा कारा मिर्च विझजनि त वाह वाह थी वेंदी। हिन जूस खे सुबुह जे वक़्तु पीअण सां अव्हां जो जिस्म डिहाइड्रेशन खां बचियल रहंदो, जॾहिं त हीट स्ट्रोक जो असर बि घटि थींदो। हिन जूस सां रत जी खोट खे पूरो करे सघिजे थो, छो त हिन में आयरन ऐं रिबोफ्लाविन आहिनि जेके रत पैदा करण में मदद कनि था। हीउ जूस पीअण सां चहिरे ते निकिरंदड़ दाणा ख़तम थी वेंदा ऐं खल बि साफ़ सुथरी थी वेंदी आहे, जॾहिं त मादे ऐं मसाने में साड़ो ख़तम करण सां गॾोगॾु माण्हू चुस्त ऐं तवानो रहंदो आहे। उहे माण्हू जिन जी खल लहंदी आहे उन्हनि लाइ हीउ जूस स्किन केयर जियां कमु करे थो। त पोइ सुभाणे अव्हां बि हिन जूस खे आज़माए ॾिसो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk